बुरी ख़बर आहे, बुरी ख़बर, तमामु बुरी ख़बर। जवाननि जे टोली वटि अची हिकु नौजवान चयो, जल्द ॿुधाए कहिड़ी बुरी ख़बर आहे। उते वेठलनि मां हिकु पुछियो, आज़ादीअ जे दीवाननि खे दॿाइण लाइ अॼु राति रोहिड़ीअ खां क्वेटे वञण वारी बारूद ऐं हथियारनि सां भरियल मिल्टीअ जी गाॾी हितां लंघण वारी आहे। असांखे कुझु करणु खपे? हा, असांखे ज़रूरु कुझु करणु खपे। गाॾीअ खे कंहिं बि हालत में कुवेट पहुचण खां रोकणो पवंदो। असां इहा गाॾी किराए पंहिंजे साथियुनि खे बचाईंदासीं ऐं दुश्मननि खे सबक़ सेखारींदासीं। इन कम जो अंजाम मां ॾींदुसि। 19 वरहनि जे नौजवान उथी बीही चयो, आज़ादीअ जो इहो दीवानो हो हेमू कालाणी। हुन जो जनम 23 मार्च 1923 ईस्वीअ ते सखर में थियो हो। सदसि माता जो नालो हो ॼेठीबाई ऐं पिता जो नालो पेसूमल। हू नंढपण खां ई सचार, बेडपो ऐं बहादुर हो। नंढपण में ई हू आज़ादीअ जे हलचल में टिपी पियो। हू रिथ मूजिबि ॿिनि साथियुनि सां राति जे ऊंदहि में रेल जे पटनि वटि पहुची फिश प्लेट खोलण लॻा। बदकिस्मतीअ सां गश्त कंदड़ सिपाही अची उते पहुता। हेमूअ जा साथी त खेनि हथनि में न आया, पर हू हेमूअ खे पकड़े थाणे में वठी विया। सुवाल हो, छा तूं सचमुच फिश प्लेट खोले रहियो हुएं? इंस्पेक्टर हुननि खां पुछो। हा इंस्पेक्टर साहिब, हाणे ज़ुल्म राज ख़त्म करण जो ॿियो कोई बि तरीक़ो कोन बचियो आहे। तोसां गॾु ॿिया बि केरु हुआ? तूं हुननि जा नाला ॿुधाए त असीं तोखे आज़ादु करे छॾींदासीं। हा, मूंसां ॿ साथी हुआ। हुननि जा नाला हुआ पकड़ ऐं हथोड़ा। इंस्पेक्टर, रुगो मुंहिंजे आज़ादीअ जो सुवाल नाहे। सुवाल भारत माता जे आज़ादीअ जो आहे। इन करे तव्हां मूंसां चओ, इनक़लाब ज़िंदाबाद, भारत माता जी जय। वठी वञो हितां हिन नादान छोकिरे खे ऐं कहिड़े तरह बि सची करायोसि। जेल में हेमूअ खे अनेक तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, पर हू पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो। आख़िर फ़ौजी अदालत पहिरीं खेसि उमिरि क़ैद जी सज़ा ॾिनी, पोइ वरी फ़ैसिलो करे फांसी ॾियण जो हुकुम ॾिनो। हेमूअ खे ख़ुशी हुई त मुल्क जे आज़ादीअ जे लाइ इहा क़ुर्बानी ॾेई रहियो आहे। इन सबबि जेल में संदसि वज़न 10 पाउंड वधी वियो आहे। फांसीअ खां अॻु जॾहिं संदसि माता ऐं पिता ऐं ॿिया अज़ीज़ हुन सां गॾियल आया, तॾहिं माता जी अखियुनि में आब ॾिसी हेमूअ चयो, अमर, तूं छो पई रोईं? तूं ई चवंदी आहीं त आत्मा अमर आहे, शरीर नाशवंत आहे। मां भारत माता खे आज़ादु ॾियण लाइ वरी जनम वठंदुसि। आज़ादीअ जे हिन परवाने 21 जनवरी 1943 ते खिलंदे खिलंदे सूर्य जो सिर कबूलियो। हर साल हिंद तोड़े सिंध में 21 जनवरी शहीदी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे।